वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना। फरमाए पहिरें नंबर ते त तव्हां इहो यादि रखो त तव्हां अल्लाह सां गॾु कंहिंजी इबादत न कंदा, अल्लाह सां गॾु कंहिंजी जेको आहे इबादत न कंदा। इहो जेको आहे क़ुरान मुशरिकनि खे मोचड़ो आहे, जेके अल्लाह खे सवाइ चवंदा साईं हीउ बि असांजो महबूद आहे, हीउ बि असांजो जेको आहे मुश्किल कुशा आहे, असांजो फिलाणो पीर ॿुधे थो, फिलाणो बुज़ुर्ग ॿुधे थो, मुंहिंजा दोस्त जेके बि हक़ जा उलमा, हक़ जा पीर, हक़ जा वलीअ, गौस, कुतुब, आलिम बैत, सहाबा जेके बि आहिनि, शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेके बि आहिनि, असांजे अखियुनि जा नूर आहिनि, असांजे सरनि जा ताज आहिनि, पर अल्लाह सां गॾु काइनात जे अंदरि कोई बि शरीक कोन्हे। इहो अक़ीदो ठाहे वञो जन्नत में वेंदो। इहो अक़ीदो जसीदे न ठाहियो अबू तालिब वांगुरु जहन्नम जो बल बणिजी वेंदो, अबू तालिब वांगुरु जहन्नम जो बल बणिजी वेंदो। सॼी ज़िंदगी मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़िदमत करे हलियो वियो, लेकिन आख़िरी वक़्तु जॾहिं आयो, आख़िरी वक़्त में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कन में अची करे फरमायसि, बुख़ारी शरीफ़ के अंदरि अचे थो, पाण साईं फरमायो त मुंहिंजा चाचा तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, मुंहिंजे कन जे अंदरि कलमो पढ़णु तुंहिंजो कमु आहे, क़यामत जे ॾींहुं अल्लाह वटि सिफ़ारिश करणु मां मोहम्मद जो कमु आहे, मां रब वटि सिफ़ारिश कंदुमि, मुंहिंजा रब हीउ मुंहिंजे चाचे कलमो पढ़ियो ऐं मुंहिंजा अल्लाह हिनखे जन्नत जन्नत जॻह नसीब फरमाए। पर अबू तालिब छा चयो, रिवायत जे अंदरि अचे थो, अबू तालिब चयो त इख़्तियार नार अलल आर, मूंखे जहन्नम जी बाहि त पसंदि आहे, पर पोइ ते माण्हू छा चवंदा इहा शइ मूंखे पसंदि आहे। दुनिया जे अंदरि तव्हां चवंदा इहा हिकिड़ी हदीस बीठी आहे न, मुंहिंजो पंहिंजो अक़ीदो त न आहे, ऐं हुन जे बावजूद अहले सुन्नत वल जमात वटि एतिरो इतदाल आहे, सिर्फ़ जेको आहे न हदीस पाक जे करे मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जे करे असांजो अक़ीदो ईमान आहे, वरना असां जेको आहे हाफ़िज़नि वांगुरु कंहिंखे घटि वधि कोन था ॻाल्हायूं। सिर्फ़ इहो अक़ीदो आहे त हुन इस्लाम कोन आंदो, बाक़ी असां जेको हुनजी तौहीन कोन कंदासीं, हुन सां घटि वधि कोन ॻाल्हाईंदासीं। जहिड़ी तरह सैयदना सिद्दीक़ अकबर जे मथां, सैयदना अमीर मुआविया जे मथां, सैयदना अबू सुफियान रज़ी अल्लाह तआला अन्हु जन जे मथां जहिड़ी तरह इहे जेके भौंकनि था पिया, अहिड़ी तरह असांजे अंदरि अहिड़े क़िस्म जी बदअख़लाक़ी कोन्हे। असांखे त क़ुरान इहो सेखारियो, फरमाए त वला तसुब्बुल लज़ीना यदऊना मिन दूनिल्लाहि फयसुब्बुल्लाह अदवन बिग़ैरि इल्मिन। जेकॾहिं अल्लाह खां सवाइ के ॿियनि जी जेके शख़्स मुशरिक इबादत कनि था, उन्हनि खे तव्हां खे गाली ॾियण जी बि इजाज़त न आहे, सिर्फ़ु एतिरो चवंदा बाबा इहे माबूद न आहिनि, माबूद ज़ात सिर्फ़ु अल्लाह आहे। इहो चवणु असांजो हक़ आहे, इहा नीत आहे कोन्हे, इहा बदअख़लाक़ी आहे, इहो त क़ुरान में भरियो पियो आहे। फरमाईंदा वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। फरमाईंदा अल्लाह जो हुकुम तव्हां जे लाइ इहो आहे। साईं कहिड़ो? फरमाईंदा अल्लाह सां गॾु इबादत कंहिंजी बि न कयो। काइनात जे अंदरि वली हुजे, नबी हुजे, गौस हुजे, कुतुब हुजे, केर बि हुजे, इबादत ख़ालिस अल्लाह जी ज़ात जी कबी। फरमाईंदा कुल अरअयतुम मा तदऊन मिन दूनिल्लाहि अरूनी माज़ा ख़लक़ू मिनल अर्द अम लहुम शिरकुन फिस समावात। फरमाए क़ुरान फरमायो, फरमाईंदा जिन खे अल्लाह खां सवाइ सॾींदा पिया, इन्हनि खे चओ त सही काइनात जे अंदरि कंहिं हिकिड़ी शइ जे तरफ़ इशारो करे ॾेखारियो, साईं हीअ मखे, हीअ झिरकी, या ही पखी, या हे वण, या हे आसमान जो ही टुकड़ो अल्लाह खां सवाइ ॿियनि पैदा कयो। फरमाईंदा काइनात जे अंदरि मरद मरी वेंदा, जंहिं शइ जे तरफ़ इहे इशारो कंदा, सभिनीनि जे लाइ हिकिड़ो ई आवाज़ ईंदो, अल्लाहु ख़ालिक़ु कुल्लि शै। फरमाईंदा सभिनीनि शयुनि जो पैदा कंदड़, सभिनीनि शयुनि खे रिज़्क़ ॾींदड़, सभिनीनि शयुनि खे हयाती ॾींदड़, सभिनीनि शयुनि खे मौत ॾींदड़ ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। इहा तौहीद अहिड़ो अक़ीदो अथव यारो, यादि रखो, जेकॾहिं तौहीद जो अक़ीदो अथव, इन तौहीद ऐं वादानियत जे करे अल्लाह तव्हां खे जन्नत में ज़रूरु जॻह ॾींदो। जेकर इहा तौहीद न आहे, सॼी ज़िंदगी इंसान ख़िदमत करे, सॼी ज़िंदगी दुनिया जे अंदरि महिनत करे करे हलियो वञे, तौहीद न आहे, डायरेक्ट एक वांगुरु जहन्नम में हलियो वेंदो। हा, तौहीद न आहे न, केॾी बि वॾी शख़्सियत हुजे, इहे जेके बिल गेट्स वारा, जेके अंग्रेज़ जा जेके चमचा, इहे दुनिया जी ख़िदमत कोन था कनि। केतिरा जेके तव्हांजे अस्पताल जी महिनत, अवां जे अंदरि जेके महिनतूं ख़िदमतूं अवां जे घर ठाहे था ॾियनि, यूएसएड अवां जे घर में लीड लॻाए पिया आहिनि, इहे अंग्रेज़ तव्हां ते इन्वेस्टमेंट कंदा आहिनि। इहे तव्हांखे पैसा जेके इन्वेस्ट करे अवां खे जेको आहे रिफ़ाई इदारनि जे अंदरि तव्हांखे ताउन कंदा आहिनि, ग़रीबनि सां मदद, हर शइ।